भिरिया रोड में टाउन कमेटी के मुलाजमन जो पघारूं ट्रेजरी ज़रिए करण लाइ टाउन कमेटी ऑफिस के तालाबंदी करे ऑफिस आड़ो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरनो हयो हुयो। इन मौके ते मुलाजमन सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त तव्हांजी महिरबानी करे जेका सैलरी आहे उहा ट्रेज़री जे ज़रिए कई वञे त अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि कंदो, तव्हांखे दुआऊं ॾींदासीं, असांजा बचड़ा बि तव्हांखे दुआऊं ॾींदा जेके पेट भरे खाईंदा इंशाअल्लाह ताला। असांजो इहो मुतालबो ऐं अर्ज़ु आहे असांजो। ऑफिस जी तालाबंदी कई आहे। असांजो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांजी पघार ऑनलाइन कई वञे। असांखे वक़्तु सिर पघारूं नथियूं मिलनि, असांजूं जेके वधियल पघारूं लॻनि थियूं असांखे टे साल डिफरेंस नथा मिलनि ॾिना वञनि। उन लाइ असां गवर्नमेंट खे वधि में वधि अपील कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे को चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे त असांजी पघारूं ऑनलाइन कई वञनि। असां जेको लोकल गवर्नमेंट था रहूं ॾाढा परेशान था रहूं। असां लोकल गवर्नमेंट जो को बि मुस्तक़बिल न करे, कॾहिं असांजी पघार 15 थी थिए, कॾहिं 25 थी थिए, कॾहिं 2 महीना बि कान थी थिए। बल्दियात जा मुलाज़िम गॾु थिया आहियूं। अॼु असांजो ऐलान हुयो तालाबंदी जो, इन करे असां हिते सभु गॾु थिया आहियूं। असां साईं CM मुराद अली शाह साहब खे बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील था कयूं त महिरबानी करे 2016 खां वठी जेके असांखे आसरा ॾिना पिया वञनि, जेको 2018 में बि कूड़ो नोटिफिकेशन कढी असांखे लॉलीपॉप ॾिनो वियो, उन जो को लाइ अमल न थियो। के बल्दियात जा मुलाज़िम आहियूं, तमामु घणो परेशान आहियूं। परेशान छो आहियूं? हिननि ऑफिसर शाही जेके उतां मथां थोपनि था, उहे अची करे असांजे पघारुनि मां कटौती था कनि। मुलाजमन जो चवणु हो त असांजूं पघारूं टाउन कमेटी जे अकाउंट में हुअण सबबि वक़्तु सर पघारूं नथियूं मिलनि। हिननि वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर बल्दियात खां घुर कई था असांजूं पघारूं ट्रेज़री ज़रिए करायूं वञनि त जीअं असां पंहिंजे बच्चनि जो पेट गुज़र करे सघूं। कैमरामैन असगर चौहान सां गॾु राशिद मजीद चौहान, सिंध टीवी न्यूज़, भिरिया रोड।